अमेरिका जो ईरानी बेट कशम ऐं बंदरगाह अब्बास ते हमलो अमरीकी सेंट्रल कमांड जी तस्दीक। अमरीकी सेंटकाम मूजिब अमेरिका ॾियारींदड़ हमले जो ज़ाती दिफ़ा जवाब ॾिनो। अमरीकी नेवी जी गाइडेड मिसाइल डिजास्टर होर्मुज़ खां अमानी समुंड जो सफ़र कयो। उन दौरान ईरानी फ़ौज मिसाइल ड्रोन ऐं नंढनि ॿेड़ियुनि ज़रिए अमरीकी सामूंडी जहाज़नि ते हमलो कयो, पर अमरीकी नेवी जो को बि असासो निशानो न बणियो। अमरीकी फ़ौज जवाबी हमले में उन्हनि ठिकाननि खे निशानो बणायो जितां अमरीकी जहाज़नि ते हमलो थियो हो। अमरीकी सेंटकाम जो चवणु आहे त अमरीका चिकतान में इज़ाफ़ो नथो चाहे, पर अमरीका पूरी तरह अलर्ट ऐं अमरीकी फ़ौजी हिफ़ाज़त लाइ तयारु आहे। चीनी ख़बरूं इदारे मूजिब अमरीका कशम बेट में हिकु लंगरगाह खे निशानो बणायो। बंदर अब्बास में धमाकनि जो आवाज़ ईरानी फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम जो हो। ईरान जो अमेरिका ते जंगबंदी जी भञकड़ी जो इल्ज़ाम ख़ात्मुल अंबिया हेडक्वार्टर जे तर्जुमान जो चवणु आहे त अमेरिका कुझु मुल्कनि जे सहकार सां ख़मीर सड़क ऐं कशम बेटनि जे शहरी इलाइक़नि ते हवाई हमला कया। ॿियनि ईरानी जहाज़नि खे निशानो बणायो वियो। ईरानी फ़ौज फौरी तौर ते हर्मुज़ जे विच ओभर ऐं चाबहार बंदरगाह जे ॾखण में अमरीकी फ़ौजी जहाज़नि ते हमलो कयो, जंहिं सां उन्हनि खे वॾो नुक़सानु पहुतो। ईरान कंहिं बि अगराई जो सख़्तु जवाबु ॾींदो। हर्मुज़ रंग ऐं भरपासे चिकटान बावजूद जंगबंदी बरक़रार आहे। ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि। मुआहिदो कंहिं बि ॾींहुं थी सघे थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं चयाईं ईरान खे अमरीकी जहाज़नि ते हमलो न करणु घुर्जे हा। ईरान अमरीकी जहाज़नि ते मिसाइल ऐं ड्रोन हमला कया। ईरान जे पहिरीं रजीम ख़त्म ऐं ॿी तक़रीबन नाकाम थी चुकी। हू टीं रजीम सां डील करे रहिया आहिनि। ईरान जल्द मुआहिदे ते सही कंदो। ईरान कॾहिं बि एटमी हथियार न रखी सघंदो। ईरान इराक जंग में टाकरी ते अमरीकी ऐवान नुमाइंदगान में पाकिस्तान जे अमन कोशिशुनि जे वाखान जो ठहराउ पेश। अमरीकी कांग्रेस मेंबर आल ग्रीन ऐवान में पेश कयल ठहराउ में पाकिस्तान खे अणधुरियो ऐं एतमाद जोॻो ठियाकड़ करार ॾिनो। अमरीकी करारदाद जे मतन में चयो वियो आहे पाकिस्तान ऐं जानी माली नुक़सान रोकण लाइ बहितरीन सिफ़ारतकारी कई। पाकिस्तान तामीरी ॻाल्हियुनि खे मुमकिन बणाइण में अहम किरदार अदा कयो आहे। जंग जो ख़ात्मो अमरीका ऐं ईरान विच ओभर ऐं ॿियनि मुल्कनि लाइ फ़ाइदेमंद हूंदो। भारत खां जंग खटण बैदि पाकिस्तान दुनिया में अमन लाइ किरदार अदा कयो। पाकिस्तान भारत जो गुरूर मिट्टी में मिलाए छॾियो। जंग दौरान पाक फौज पाण खे दुनिया में मंझरायो। जंग दौरान सॼी क़ौम मुत्तफ़िक़ ऐं मुतहिद नज़र आई। हथियारबंद फौज कुझु कलाकनि में भारत खे झुकाए छॾियो। पाकिस्तानी मीडिया भारतीय मौक़िफ़ खे धूड़ करे छॾियो। सुमारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त अॼु भारत सॼी दुनिया में अकेलाई जो शिकार आहे। दुनिया में पाकिस्तान के अमन जो अलम बरदार करार ॾिनो पियो वञे। IMF एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास अॼु वाशिंगटन में थींदो। इजलास में कर्ज़ प्रोग्राम ते जाइज़े मिशन जी सिफारिशुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। IMF बोर्ड जाइज़े बैदि पाकिस्तान के कर्ज़ प्रोग्राम जी ईंदड़ किस्त जो फ़ैसिलो कंदो। ईंदड़ किस्त जारी करण जो फ़ैसिलो थियो। पाकिस्तान खे $1 अरब 20 करोड़ मिलंदा। $1 अरब जी किस्त $20 करोड़ मौसमी तब्दीली जे असरनि खे मुंहुं ॾियण लाइ मिलंदा। सदर आसिफ अली ज़रदारी जो आलमी रेड क्रॉस ऐं रेड क्रिसेंट ॾींहं ते पैगाम। संदसि चवणु आहे त इंसानी ख़िदमत कंदड़ रज़ाकार क़ौम जो क़ीमती सरमायो आहिनि। पाकिस्तान रेड क्रिसेंट सोसाइटी जूं ख़िदमतूं सारा जोगियूं आहिनि। हुकूमत सिहत जे निज़ाम खे वधीक मज़बूत बणाइण लाइ पुरज़्म आहे। हर शहरी खे मयारी ऐं बराबरी तिबी सहूलियतूं फराहम करणु तरजीह आहे। को बि शहरी तिबी सहूलियतुनि खां महरूम न रहंदो।
वर्क्स एंड सर्विस ऐं जेल खाते वारे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी चयो आहे पाकिस्तानी क़ौम हर ॾुखे वक़्त में पंहिंजी फ़ौज सां गॾु बीठी आहे ऐं मुस्तक़बिल में मुल्क जी सलामती इस्तेकाम ऐं ख़ुदि मुख़्तारी लाइ मुतहद रहंदी। पाकिस्तान जी बहादुर हथियारबंद फ़ौज दुश्मन जी जारियत जो असराइतो जवाब ॾेई मुल्क जे दिफ़ा खे नाक़ाबिले शिकस्त बनायो। हक़ जी जंग जी कामयाबी खे 1 साल मुकमल थियण ते वर्क्स एंड सर्विसिस ऐं जेल खाते वारे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी तरफ़ां हथियारबंद फ़ौज खे भेटा पेश। सूबाई वज़ीर तरफ़ां कराची जे मुख़्तलिफ़ हंधनि में पाक फ़ौज जे हक़ में पेना फ्लैग्स लॻाया विया। ऐं बांग्लादेशी पाकिस्तान खिलाफ़ पहिरीं टेस्ट मैच में बैटिंग जारी। पाकिस्तान टॉस खटे पहिरियां फील्डिंग जो फ़ैसिलो कयो। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में टेस्ट मैच शेरिंगाम स्टेडियम ढाका में खेॾी वेंदी। पाकिस्तान तरफ़ां अज़ान अवैस ऐं अब्दुल्ला फज़ल टेस्ट डेब्यू कयो।